गौसपुर वेझो जागीराणी ऐं लोलाई बिरादरी जे ॿिनि धुरनि में खूनी झेड़ो, मासूम निगरी समेत 3 ॼणा क़तल। गौसपुर जे कच्चे वारे इलाइक़े ॻोठ फौजू लोलाई में जागीराणी ऐं लोलाई बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में ज़मीन जे पुराणे तकरार तां थियल झेड़े में ॿिन्ही धुरनि जे माण्हुनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग शुरू करे ॾिनी। 1.5 कलाक ताईं जारी रहंदड़ फायरिंग जे नतीजे में 10 वरहनि जी मासूम निगरी आसिफा जागीराणी, 40 वरहनि जो अली मोहम्मद जागीराणी ऐं जॾहिं त लोलाई बिरादरी जो नौजवान हज़ारू उर्फ उमेद अली लोलाई क़तल थी विया। ॿिन्ही धुरनि विच में जदीद हथियारनि सां 1.5 कलाक ताईं जारी रहंदड़ फायरिंग सबब इलाइक़े में दहकाव पैदा थी वियो ऐं माण्हू ख़ौफ़ में वठिजी विया। इतला मिलण बावजूद पुलिस केतिराई कलाक देर सां वाक़े वारे जाइ ॾांहुं रवानी थी वई आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त पुलिस देर सां पहुचण सबब केतिरे देर ताईं मासूम निगरी समेत क़तल थियल 3 ॼणनि जा लाश वाक़े वारे जाइ ते पियल रहिया। इलाइक़े वासियुनि जो वधीक चवणु आहे त पुलिस मामले खे निबेरण में पंहिंजो किरदारु अदा करे, ॿी सूरत में वधीक इंसानी जानियूं ज़ाया थियण जो ख़दशो आहे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, गौसपुर।